हयात पिताफ़ी हाई सेकेंडरी स्कूल में भी सकाफ़ती दिहाड़े के मौके ते हर पासे सकाफ़त ॾिसण में आई। सकाफ़त के हवाले सां स्कूल में बेहतरीन तकरीब कोठाई वई, जंहिंमें DO सेकेंडरी मंजूर मनाइज समेत उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। सकाफ़ती ॾींहं जी तकरीब के हवाले सां ॻाल्हाईंदे मंजूर मनाइज ऐं ॿियनि चयो त अवामी आवाज़ जी महिरबानी सां अॼु असां पंहिंजो सकाफ़ती ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। हुनजो त सुभाणे 1 डिसंबर ते ईद तौरु सकाफ़त जो ॾींहुं मल्हाईंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk